सबसे बड़ा ये खतरा है। शख्स दिन रात जो झूठ बोलता है, साजिशें करता है और अपनी जात के लिए पाकिस्तान को बदनाम करता है, ये पाकिस्तान को तबाह कर देगा, ये इदारों को तबाह कर देगा। बदतरीन बददयानती की गई, खयानत की गई, कौम के एतमाद के साथ खेला गया, वतन के जो वकार को मजरूह किया गया, बदतरीन तरीके से एक संगीन वारदात की गई और संगीन खेल खेला गया। लफ्ज है कोट एंड कोट कि हमने खेलना है, नाम नहीं लेना। ताना बाना साजिश का इमरान खान के साथ मिल चुका है। ये बात मैं दावा या एक इल्जाम के तौर पर नहीं कह रहा, ठोस शवाहिद की बुनियाद पर कह रहा। आर्मी चीफ का एक कानून में, आइन में एक बकायदा दर्ज है, उसके मुताबिक फैसला होगा इंशाअल्लाह। आप परेशान ना हो इंशाअल्लाह। इमरान रियासत खिलाफ गद्दारी की साजिश कई ऐं फौज ते किरियल हमला कया। आर्मी चीफ जी मुक़ररी जो तरीक़ो आइन में मौजूद है, परेशान थियण की जरूरत न है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कयो है तो ऑडियो लीक्स में हुकूमत जो किरदार न है। मामले की जांच जारी है, कौम के सच बुधाईंदुसि। इमरान मुल्क के दुनिया में अकेलो करण की कोशिश कई, फौज ते भी न्यूट्रल ऐं चौकीदार सही किरियल हमला कया। इमरान मुल्क जो कूड़ो तरीन वज़ीर आज़म साबित थियो। साजिश जा पेरा इमरान ॾांहुं वञनि था। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक्स के इलेक्शन कमीशन ऐं नून लीग जी मिली भगत करार ॾेई छॾियो। इमरान खान चयो आहे त इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च घणो परे नाहे, पूरी तयारी सां ई विदासीं। अवामी समुंड इस्लामाबाद पहुचंदो, केर बि रोके न सघंदो। तोशाखाना समेत कंहिं बि केस में इलेक्शन कमीशन आॾो पेश न थींदुसि। चीफ इलेक्शन कमिश्नर मेंबर्स ऐं नेब चेयरमैन जी मुक़ररी वारो तरीक़ो तब्दील थियणु घुरिजे। 100% पक आहे त मूंखे नाअहल करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। ये एक तारीखी कुदरती आफत है, ये हमारे लिए क़यामत से पहले एक क़यामत। तादाद इतना ज्यादा है, मुतासरीन इतने ज्यादा हैं, मसाइल इतने ज्यादा हैं कि जितना भी हम करें वो कम लगता है। ये नहीं हो सकता है कि दो पाकिस्तान, ये नहीं हो सकता है कि एक पाकिस्तान डूबा हुआ है जो डूबे। कुछ ऐसे लोग हैं जो चाहते हैं कि कौम का तवज्जो इस कुदरती आफत से हट के अपने तरफ। कुछ ऐसे लोग हैं जो साजिशें कर रहे हैं आज भी कि सैलाब के दौरान हमारे हुकूमत अभी कैसे आए। इलेक्शंस हमेशा होते रहेंगे, सियासत हमेशा होता रहेंगे, हमारे लोग जिंदा रहेंगे तो हम फिर इनके साथ सियासत कर सकेंगे। ये एक इतना बड़ा कुदरती आफत है। मेरा अपील है सारी सियासी जमातों से कि पॉज का बटन दबा दे। सियासी मुकाबला होगा, इस वक्त हमें अपने तासरीन को मदद। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान ऐं क़ौम परस्तुनि जा सिंध के हथ सां बोड़ण वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु पाकिस्तान पाणी में बुॾल आहे, ॿिए पाकिस्तान में सियासत थी रही आहे। हिकु ई वक़्तु ॿ पाकिस्तान नथा हली सघनि। बलूचिस्तान ऐं सिंध में हिन वक़्तु बि पाणी समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। मौजूदा सूरतहाल में सियासत बदिरां मुल्की मफ़ादनि खे ॾिसणो पवंदो। मुतासिर माण्हुनि जी ख़िदमत करणी पवंदी। फॉरेन फंडिंग ऐं चंदो चोरी कंदड़ इमरान खान साज़िश करे ॿोॾ दौरान हुकूमत माणणु चाहे थो। ओॾे पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे गॾु थियणो पवंदो। ग्लोबल वार्मिंग में हिसो न हुअण जे बावजूदि पाकिस्तान ॿोड़ जी शिकिल में तबाहीअ खे मुंहुं ॾिनो आहे। आलमी बिरादरीअ खे बि अहसासु आहे। पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त सभिनी गॾिजी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो। हिन आफ़त खे बि गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। नौजवान तयारु रहनि, कहिड़े बि वक़्त खे मैदान में लहणो पइजी सघे थो। सदर जे ख़िताब दौरान पीटीआई जे बागी मेंबर्स जो एहतजाज नारेबाज़ी कंदा रहिया। हुकूमती मेंबर्स भी सदर जो खिताब ॿुधण में दिलचस्पी न वरिती। अक्सर खिताब वक़्तु ऐवान मां निकिरी विया, ॿिया पाण में कचहरी कंदा रहिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां एक्सपोर्ट इंडस्ट्री के ₹99 फी यूनिट बिजली ॾियण जो फ़ैसिलो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त डॉलर जो हक़ीक़ी मुल्ह
200 रुपयनि खां हेठि आहे। अञा डंडो न हलायो आहे। डॉलर पाण ई हेठि अची रहियो आहे। घटि क़ीमत ते बिजली ॾियण बाबति IMF ॻाल्हायो त खेनि समझाए वठंदुसि। हमने तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। इस्लामाबाद हाई कोर्ट इस्तीफ़ा की मंजूरी मुअत्तल करण बाबति PTI जी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अतर मनल्ला रिमाफ़ ने चयो त जमहूरियत खे मज़ाक न बणायो। PTI जे इस्तीफ़ान वारो मामिलो सियासी आहे जेको पार्लियामेंट में हल थियणु घुरिजे। सियासत चिमकाइण लाइ हुकुम जारी न कंदासीं। PTI पार्लियामेंट वञी पंहिंजे नेकनियती साबित करे। अदालत पार्लियामेंट जे वकार खे हेठि ॾेखारण जी इजाज़त न ॾींदी। सियासी अदम इस्तेहकाम पार्लियामेंट ख़त्म करे सघे थी। फैसल वावडा केस में गलती तस्लीम कई वई आहे। नाअहली ठहे थी पर ताहयात न। समूरी उमिरि लाइ कंहिंखे नाअहल करण एतिरो आसान नाहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा फैसल वावडा नाअहली केस जी ॿुधणी दौरान रिमास। चीफ जस्टिस चयो त अदालत आर्टिकल 62 1A जो मयार मुक़रर करे चुकी आहे। डिक्लेरेशन अदालत ई ॾेई सघे थी। शाहिदनि जो जाइज़ो वठण बिना कंहिंखे बि बददियानत या बेईमान नथो चई सघे। हुकूमत नैब तरमीम खिलाफ इमरान खान की दरख्वास्त गुज़िरियल 21 सालनि दौरान थियल प्ले बार्गेन जा तफ़सील सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾिया। दरख्वास्त ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ हसन रिमाफ़ ॾिना त नैब तरमीम में लॻे थो त 49 करोड़ रुपयनि जी करप्शन ठीक ऐं 50 करोड़ रुपयनि खां वधीक ग़लति आहे। सम्झ खां ॿाहिरि आहे त प्ले बार्गेन सज़ा ख़त्म थी सघे थी। ॾोहो कीअं ख़त्म थी सघे थो। चीफ जस्टिस रिमाफ़ ॾिना त नैब तरमीमूं गुज़िरियल हुकूमत कयूं। मर गए, जाने निकल गई हैं, सब बाहर पड़े हुए लोगों के, और मदद के लिए कोई नहीं आया टाइम पे। कोई 2 घंटे के बाद लोग आए। घर के पासे मुआठका जी थे उथी आसली 3-4 माण्हू ऐं जेको ट्रक आहे ड्राइवर बक़द परे पियो। पहुतासीं माण्हू के रोड ते पिया के गाड़ी में फाथल हुआ। जीअं असां पहुतासीं मायूं पियूं रोड ते पहिरियां असां मैयत खणायूं। धकी जेका ॿियूं एम्बुलेंसूं बीठियूं हुयूं, कुझु गवर्नमेंट जूं कुझु ॿियनि इदारनि जूं, उन्हनि खयां। जीअं हिते खणी पहुतासीं वरी पोइते वियासीं, उते ई मैयत हुया। ऐं धकियुनि जी असांखे अञा पूरी रिपोर्ट न मिली आहे त केतिरा अॻिते विया आहिनि, हितां जामछोरे कॼिया आहिनि, कुझु हिते पियल आहिनि। मानचंद वेझो मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में टक्कर। 14 मुसाफ़िर फूट, 20 खां वधीक ज़ख़्मी। पंजाब जे शहर बिहाड़ी खां कराची वेंदड़ मुसाफ़िर बस इंडस हाईवे ते हादसे जो शिकार थी। हादसे बाद मुसाफ़िर कोच खे वाह वकोड़े वई। पुलिस ऐं रेस्क्यू अमलदारनि पहुची फोतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पेशावर में एहतजाज कंदड़ उस्तादनि ते पुलिस कड़की पई। पुलिस जी शैलिंग ऐं लटबाज़ी में केतिरा ई उस्ताद गिरफ़्तार। एहतजाज कंदड़ उस्तादनि ते वाटर कैनन जो भी इस्तेमाल कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पारां पेशावर में उस्तादनि ते पुलिस तशद्दुद जी मज़म्मत इमरान खान खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। सिंध में बोर्ड खां पोइ पकड़ियल बीमारियुनि जा हाञा जारी। वधीक 13 ॼणनि दम ॾेई छॾियो। केतिरा ई बीमारियुनि में बरतल।
डेंगी सबब सिंध में वधीक 3 ॼणा फौत। कराची, दादू ऐं सांगड़ में डेंगी विखे वधीक 1 ॼणो फौत थी वियो। सूबे में डेंगी विखे फौतुनि जो अंग वधी 41 थी वियो। सिंध हुकूमत पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां बोर्ड जो पाणी फौरी निकाल करण लाइ डिप्टी कमिश्नर जी सरबराही में कमेटियूं क़ाइम। कमेटियुनि में आपाशी ऐं ज़राअत खाते जा अमलदार भी शामिल हूंदा। कमेटियूं बोर्ड जो पाणी फौरी निकाल करण जे हवाले सां क़दम खणंदियूं। डॉलर जी भेट में रुपए जे मुस्तहकम थियण जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर वधीक 2 रुपया सस्तो थियण बाद 221 रुपया 94 पैसनि ते बंदि थियो। ओपन मार्केट में भी डॉलर घटिजी 225 रुपयनि जो थी वियो। मुल्क में सोन भी 3,400 रुपया सस्तो थियण बाद फी तोलो सोन 1,44,900 रुपयनि जो थी वियो। वफाकी हुकूमत ऐं शुगर मिल्स एसोसिएशन में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। हुकूमत खंड एक्सपोर्ट करण जी इजाज़त न ॾिनी। शुगर मिल्स मालिकनि पारां कमनि जी पीढ़ाई लाइ मिल्स हलाइण खां इनकार। ज़रीन मूजिबि शुगर मिल्स एसोसिएशन जे नुमाइंदनि चयो आहे त हुकूमत खंड जी मौजूद ज़ख़ीरनि खे एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾिए। शुगर मिल्स एसोसिएशन पारां खंड एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾियण ताईं क्रशिंग सीज़न शुरू न करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी के धमकी ॾियण वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी 13 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर। मारगला थाणे ते दाख़िल केस में इमरान खान इस्लामाबाद जी अदालत में पेश थियो। अदालत 50 लाख रुपयनि जी मचल खां एवज़ इमरान खान जी ज़मानत मंज़ूर कंदे पुलिस खे नोटिस जारी करे छॾिया। मारगला थाणे जे मजिस्ट्रेट पेश न थियण ते पीटीआई चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। सिंध हुकूमत वर्ल्ड बैंक जी तावन सां सखर बैराज जी बहाली मरम्मत ऐं मज़बूत बनाइण वारे मनसूबे जी पीढ़ जो पत्थर रखी छॾियो। चाइनीज़ कंपनी 34 अरब रुपयनि जी लागत सां 4 सालनि मनसूबो मुकमल कंदी। सखर बैराज जे चीफ इंजीनियर चयो आहे त बैराज जी मरम्मत ऐं मज़बूतीअ सां ज़राअत खे वधीक फ़ाइदो मिलंदो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो ज़रदारी ॿिए ॿार जी माउ बणिजी वई। बख़्तावर भुट्टो ज़रदारी ऐं संदसि वर महमूद चौधरी ट्विटर ते ख़ुशख़बरी शेयर करे छॾी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॿीहर मामो थियण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट में IBA ज़रिए 35,000 भर्तियूं करण के ख़िलाफ़ MQM जे दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी सर्विस लिखत में जवाब जमा कराईंदे MQM जी दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी। अदालत सिंध पेपरा सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं IBA कराची खां 6 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। चीफ सेक्रेटरी मौक़िफ़ इख्तियार कयो त दरख़्वास्त गुज़ार जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। दरख़्वास्त खे रद्द कयो वञे। बलूचिस्तान के सोबतपुर वारे इलाइक़े में राशन की विरासत दौरान पुलिस की फायरिंग नौजवान मार थी वियो। फायरिंग कंदड़ एहलकार गिरफ़्तार। पुलिस की फायरिंग में मार थी वियल नौजवान नोरेज़ मस्तूई जे वाटसन जो लाश रोड ते रखी धरणो। ज़िम्मेवार एहलकार के सज़ा ॾियण जो मुतालबो। मुंहिंजे अॻियां छो गुज़रे नौशरो फिरोज़ वेझो वॾेरे नीगर खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ बचल पंवर में नीगर ज़ाहिर वॾेरे अजमल पंवर जे अॻियां गुज़रियो त वॾेरे कावड़ जी नीगर खे गोलियूं हणी छॾियूं। नीगर इलाज दौरान अस्पताल में फ़ौत थियो। वारसन जो वॾेरे अजमल पंवर जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। मुज़ाहिरीन चयो आहे त अजमल पंवर नीगर पारां अॻियां निकिरण बाद धूड़ लॻण जे करे मथस फायरिंग कई। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सेवण वेझो पीरसन जो रसम सां ॿधल लाश हथ। ओठा बिरादरी जो हालेकोटा बिरादरी ते पीरसन खे क़त्ल करण जो इल्ज़ाम।
कच्छे वारे इलाइक़े मां 57 वरियनि जे पीरसन मुरीद ओठो जो रसनि सां ॿधल लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त हालीपोटा बिरादरी जे बासरनि पीरसन खे रसनि सां ॿधी खॾ में फिटो कयो, जिते दिलि जो दौरो पवण सबबि पीरसन फोत थियो। सिंधी ॿोलीअ जो पहिरियों ऐं सभ खां वॾो डिजिटल चैनल KTN कावेज सिंध जे बरसाति ऐं बोर्ड छॾियल माण्हुनि जी सहायता लाइ सभ खां अॻु रिलीफ कैंप्स ते गॾु कयल इमदादी सामान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड मुतासिरनि में विरहाइण जो सिलसिलो जारी। KTN कावेज पारां मुतासिरनि जे इलाज लाइ मेडिकल कैंप बि क़ाइम। KTN कावेज पारां सिंध जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में बरसाति ऐं बोर्ड मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप क़ाइम थियल। अवां बि अॻिते वधो ऐं मुतासिर भाउरनि ऐं भेनरुनि जी मदद कयो। थाईलैंड में अॻूणे पुलिस एहलकार जो केयर सेंटर ते हमलो। फायरिंग में ॿारनि समेत 38 ॼणा मारिजी विया, 12 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में अक्सरियत ॿारनि जी शामिल। ऐं फ्रांसीसी लेखका एनी एर्नो साल 2022 जो अदब जो नोबेल इनाम माणी वरितो। फ्रांस जे नंढे ॻोठ में 1940 में जनम वठंदड़ एनी नोर्नो सनफ़ी मतभेद ते नाविल लिखिया हुआ। नोबेल कमेटी मूजिब एनी नोर्नो के सनफ़ी मतभेद ज़बान ऐं अदम मसावात के लिखण ज़रिए उजागर कयो आहे।